नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु उमरकोट उम्मीदवार बराए PS52 सैयद अमीर अली शाह पंहिंजी तक जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल्स जा वर्क जारी रखिया। PS52 जे तमाम चाहींदड़ ज़ियालनि वटि वञी इलेक्शन जे वर्कनि जो सिलसिलो जारी रखियो। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ सैयद अमीर अली शाह सां गॾु हाजी बकाप अली, सैयद गुलाम नबी शाह, सैयद कबूल शाह ऐं ॿिया अॻवान पिण गॾु हुआ। अॼु यूनियन काउंसिल खेजराड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो, जंहिंमें ॻोठ हकीम शाह खेजराड़ी, ॻोठ खजूभील, ॻोठ हिंगोरो खासकेली, ॻोठ अहमद दर्स, ॻोठ सुबरीथर, ॻोठ खानू रांगड़, ॻोठ भूरालाल ऐं ॻोठ खेरो भील। ज़ियालनि सैयद अमीर अली शाह खे तमाम घणी सुठी मोट ॾिनी ऐं हज़ारनि जी तादाद में ज़ियाला अमीर अली शाह जे इस्तक़बाल में बीठा हुआ। मोहब्बत ॾिसी ऐं मूंखे तव्हांजी मोहब्बत ही खपे थी, तव्हांजो साथ खपे थो। अमीर अली शाह तव्हांजी मोहब्बत, तव्हांजे साथ खां सवाइ का बि शइ न आहे। अमीर अली शाह तव्हांजे साथ जे वजह सां अमीर अली शाह ही अमीर अली शाह आहे। राम राम हक़ मौजूद साईं वारनि जी मोहब्बत आहे, पर तव्हां सभिनी जी उन खां वधीक मुंहिंजे लाइ मोहब्बत ॾिसी मुंहिंजी त दिलि हाणे वधी वई। ऐं तव्हांजो साथ अमीर अली शाह खे सिर्फ़ु तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। ऐं इंशाअल्लाह अल्लाह जे तरफ़ां ख़ैर हुजे, पाण सभिनी खे गॾिजी ते वधणो आहे। शहजरानी मोहतरमा बेनज़ीर पुत्र ये सैयद अली मर्दान शाह जी अमीर अली शाह। असां इलेक्शन जे हवाले सां साईं अमीर अली शाह जी मुहिम शुरू आहे, हली रही है ऐं असीं वर्कर 24 कलाक गॾु आहियूं। इंशाल्लाह गॾु रहंदासीं हर टाइम। साईं अली मर्दान शाह जी इलेक्शन में बि गॾु हुआसीं ऐं हींअर असीं साईं अमीर अली शाह सां बि ईअं ई गॾु आहियूं, हर टाइम गॾु रहंदासीं। जीअं भुतो जीअं शहजरानी मोहतरमा बेनज़ीर।